सिंध सदियन खां तजर्बेगाह रही आहे। हिते सदियन खां जद्दी पुश्ती बादशाह जिन खे असां ग़लतुल आम तरीक़े सां चूंडियल नुमाइंदा चऊं था, उहे पीढ़ियल अवाम ते अबोझ अवाम ते तरह तरह तजर्बा कंदा रहिया आहिनि ऐं हाणे त उन्हनि सां ॾेढ होशियार दानिश्वरी ऐं अन ॾेई पढ़ियल आफ़ीसर शाही बि गॾु थी चुकी आहे। तजर्बा ख़राबु कोन्हे, पर जेकॾहिं उहे सुधारे जी नियत सां कया वञनि। हिते जेकी तजर्बा थिया आहिनि हेल ताईं, उन्हनि मां त वाज़े उहो ई लॻे थो त हिते तजर्बा रुगो तफ़रीह जे लाइ कया था वञनि। असांजा बादशाह सलामत जॾहिं बोर थींदा आहिनि तॾहिं पंहिंजो दिलि बहलाइण जे लाइ कंहिं विंदुर ख़ातिर को नओं तजर्बो कंदा आहिनि। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि उहा बि आहे त हिते वधि खां वधि जेके तजर्बा आहिनि से तालीम ते थींदा रहिया आहिनि। तालीम ते थियल हेल ताईं या हींअर ताईं हलंदड़ जेके बि तजर्बा आहिनि, उन्हनि ते हिन मुख़्तसर ॻाल्हि ॿोल में ॻाल्हाए नथो सघिजे। हिन वक़्तु असां हिकु अहिड़े ई तफ़रीहनुमा तजर्बे जो तफ़सील तव्हांजे साम्हूं पेश करियूं था, जंहिंजो हिन वक़्तु समाज में ममण मतल आहे। ही कहाणी शुरू थिए थी उन इश्तिहार खां जेको 10 मई 2015 जे अख़बारनि में छपियो। उहो अख़बार ॾिसी सिंध जे हज़ारे नौजवाननि IBA जे वसीले हेडमास्टर थियण जा ख़्वाब ॾिठा। सिंध हुकूमत पारां जारी कयल हिन इश्तिहार में वाज़ह लिखियल हो त हीअ नौकरियूं 17 ग्रेड जूं हूंदियूं ऐं टेस्ट IBA जो इदारो कंडक्ट कंदो। वाज़ह रहे त सिंध में 2009 हेडमास्टर्स ऐं हेडमिस्ट्रेसिस जूं पोस्ट फिल करण जे लाइ हीउ इश्तिहार जारी कयो वियो हो ऐं पासिंग क्राइटेरिया 60% रखियो वियो हो, छाकाणि जो इन खां पहिरीं 2008 में IBA जॾहिं PSTs ऐं HSTs जूं टेस्ट वरितियूं हुयूं त उन जो क्राइटेरिया बि 60% ई हो ऐं जिन 59% खयूं हुयूं उन्हनि खे नौकरी न ॾिनी वई हुई। उन्हनि अख़बारनि में घणियूं ई दाहूं कयूं हुयूं, पर को बि खड़तेल न निकितो हो। पर जॾहिं हिन टेस्ट जा नतीजा साम्हूं आया त उहे ॾाढा छिरकाईंदड़ हुआ। पूरी सिंध मां हज़ारे कैंडिडेट्स मां सिर्फ़ु 150 ॼणा ई मस हुआ जेके 60% या उन खां वधीक मार्कूं खणी सघिया हुआ। बाक़ी समूरी ख़ल्क़ उन खां हेठि हुई। उसूली तौर त उहे 150 ॼणा ई अपॉइंटमेंट जे क़ाबिल हुआ, पर हिते उसूलनि खे केरु थो पुछे। वरी बि मिक़दार खे वधाइण जे लाइ हिते मयार खे केरायो वियो ऐं अहिड़ी रीति पासिंग रेशो 50 खां बि हेठि आंदो वियो। अहिड़ी रीति हीअ 17 ग्रेड जी नौकरी दर हक़ीक़त भुॻड़नि मुठ ते विरहाई वई। अफ़सोस जी ॻाल्हि उहा बि आहे त 50 खां बि रेशो घटाइण जे बावजूदि 2009 जायूं फिल थी न सघियूं ऐं तक़रीबन 1089 उम्मीदवार अहल करार ॾिना विया ऐं पोइ उन्हनि मां 937 अपॉइंट थिया ऐं पोइ वरी तक़रीबन काग़ज़नि जी दुरुस्तगीअ खां पोइ छंड-छाण खां पोइ 958 ॼणा IBA जा हेडमास्टर मुक़ररु थिया जुलाई 2016 में। 10 मई 2015 ते हिन नौकरी बाबति जेको इश्तिहार आयो हो, उन में वाज़ह तौर ते 1 साल जो कॉन्ट्रैक्ट लिखियल हो, पर पोइ 3 सालनि जो प्रोबेशनल पीरियड ॼाणाए 3 सालनि ताईं हिननि खे धिकियो वियो जुलाई 2019 ताईं। जुलाई 2019 में जॾहिं प्रोबेशनल पीरियड ख़तमु थियण वारो हो, तॾहिं IBA जे HMs एहतजाज जो दॻ वरितो। हुननि पंहिंजी रेगुलराइज़ेशन जी हिकिड़ी मुहिम हलाई ऐं कराचीअ जे रोडनि ताईं एहतजाज कया। IBA HMs जो एहतजाज को बि ॿूटो ॿारे न सघियो ऐं हुकूमत सिर्फ़ु एतिरो कयो जो 4 जुलाई 2019 ते हिननि जो साल जो कॉन्ट्रैक्ट वधायो। हुकूमत जो उहो रवैयो ॾिसी IBA HMs अदालत जो दर खड़कायो। हुननि भायो थे त जीअं हुननि खां पहिरीं
दर्जन खन अहिड़ा वाक़िया थी चुका आहिनि जो गज़टेड पोस्टूं असेंबली बिल जे वसीले रेगुलर कयूं वेंदियूं रहियूं आहिनि। सो हुननि जे मामले में बि उहा ई वाट वरिती वेंदी, पर अदालत उन्हनि जो को बि फेवर न करे सघी। अदालत उन्हनि जे ख़िलाफ़ फ़ैसिलो ॾिनो। सिर्फ़ु एतिरो थियो जो अदालत उहो चयो त हिननि खे जेसिताईं हिननि जो प्रोसेस मुकमल थिए तेसिताईं हिननि जूं पघारूं जारी रखियूं वञनि। ऐं पोइ 21 अप्रैल 2020 ते सिंध एजुकेशन लिटरेसी डिपार्टमेंट SPSC खे हिकिड़ो लेटर लिखियो ऐं उन में अदालत जे फ़ैसिले जो हवालो ॾींदे हुन उहो चयो त हिननि जी टेस्ट वरिती वञे। जुलाई 2020 में हिननि जो साल जो कॉन्ट्रैक्ट ख़तमु थियण ते हो ऐं तेसि ताईं सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां बि अहिड़ो को इश्तिहार जारी न थी सघियो हो। सो उन जे करे हुकूमत हिननि जो 6 महीननि जो कॉन्ट्रैक्ट हिकु भेरो ॿीहर वधायो। 6 जनवरी 2021 ते प्रोविंशियल कैबिनेट जी गॾिजाणीअ में बि हिन मामले खे उथारियो वियो ऐं नतीजे में 15 जनवरी 2021 ते हिकु भेरो ॿीहर सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे लेटर जारी कयो वियो ऐं उनखे हिदायत कई वई त 6 महीननि अंदरि प्रोसेस खे मुकमल कयो वञे। अहिड़ी रीति 5 फरवरी 2021 ते सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां सिंध में 1565 हेड मास्टर्स हेड मिस्ट्रेसिस जूं जायूं फिल करण जे लाइ हिकिड़ो इश्तिहार जारी कयो वियो ऐं उन में इहो नोट लॻायो वियो त IBA जा HM बि उन में अपीयर थियनि। इन इश्तिहार सां IBA HMs में बेचैनी तमामु घणी वधी वई, पर कोरोना ऐं पोइ वरी अदालती हुकुम जंहिं मुताबिक़ हुन कमीशन वारनि खे पंहिंजो कमु रोकण जो हुकुम ॾिनो हो, उन करे उहा टेस्ट अञा ताईं न थी सघी आहे। उन दौरान IBA HMs सुप्रीम कोर्ट ताईं जो दर बि खड़कायो, पर उतां बि कुझु वरियो तरियो कीन ऐं 28 मई 2021 ते हाई कोर्ट जो ऑर्डर आयो ऐं उन खां पोइ 16 दिसंबर 2021 ऐं 17 जनवरी 2022 ते लगातार लॉ डिपार्टमेंट जा लेटर निकिता। उन्हनि जे ई रद्द अमल में 21 जनवरी 2022 ते एडवोकेट जनरल सिंध पारां लॉ डिपार्टमेंट खे लेटर लिखियो वियो जंहिंमें उहो वाज़ह चयो वियो त IBA HMs खे नौकरी करण जो को हक़ ई नाहे को, सो उन्हनि खे जल्द अज़ जल्द फ़ारिग कयो वञे ऐं उन ई लेटर में बि हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट जा हवाला ॾिना विया। हींअर ताईं जी सूरत हाल इहा ई आहे ऐं असां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त IBA HMs खे गवर्नमेंट पारां मास्टर ट्रेनर्स बि मुक़ररु कयो वेंदो रहियो आहे। न रुगो एतिरो, पर वक़्तनि फ़वक़्तनि साईं सरदार शाह खां वेंदे सईद गनी ताईं सभु IBA HMs जी महिनतनि जो एतराफ़ कंदा रहिया आहिनि ऐं उन्हनि जे ख़िदमतनि खे साराहींदा बि रहिया आहिनि। पर बहरहाल एडवोकेट जनरल सिंध पारां लॉ डिपार्टमेंट खे जेको 21 जनवरी ते ताज़ो ई लेटर लिखियो आहे, उन IBA HMs जी बेचैनीअ खे तमामु घणो वधाए छॾियो आहे ऐं उन्हनि खे कंहिं क़दुरु मायूस बि करे छॾियो आहे। IBA जे HMs जी तव्हां दर्द कथा ॿुधी। आम कचहरियुनि खां वेंदे सोशल मीडिया खां थींदे असेंबलियुनि ताईं ऐं उन खां पोइ जेकॾहिं अञा बि कोर्ट ताईं बि जॾहिं ही मामिलो पेश थींदो आहे त हिते जेको मामिलो जंहिं ते घणी ॻाल्हि ॿोल थींदी आहे या सोच वीचार कयो वेंदो आहे, उहो नुक़्ता निगाह इहो ई आहे त हिकिड़ा सोचींदा आहिनि त भई हीअ जीअं त क़ानूनी तौर ते सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे ई वठणु घुरिजनि आहे हिननि जा इम्तिहान, सो उन जे करे ही ग़ैर क़ानूनी आहिनि, लिहाज़ा अदालत जो फ़ैसिलो दुरुस्त आहे ऐं असूली तौर ते हिननि खे कढियो वञे। ऐं
ॿिए पासे वरी इहो ख़्यालु कयो वेंदो आहे त जीअं त हिननि जेको आहे सो 5-6 साल सर्विस ॾिनी आहे ऐं हिननि कमु कयो आहे ऐं हिननि जे वसीले जेकॾहिं हिननि खे कढियो वेंदो त हिननि जा बचा ॿीहर ते थी वेंदा ऐं केतिरा ई जेके आहिनि से स्कूल बि डिस्टर्ब थींदा ऐं हिननि जा जेके आहिनि से रोज़गार उहे ख़तमु थींदा। सो लिहाज़ा महिरबानी करे हिननि खे जेको आहे सो पको कयो वञे। पर असां चऊं था त इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि जे विच में हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे, हिकिड़ो ॿियो बि हिकिड़ो अहम जेको आहे सो नुक़्ते निगाह आहे, उन ते छो नथो ॻाल्हायो वञे। ऐं उहो इहो आहे त हीअ जेकॾहिं ग़ैर क़ानूनी थिया आहिनि, ठीकु आहे, मञूं था, हिननि खे कढे छॾणु घुरिजे, पर छा उहे माण्हू असेंबलियुनि में वेठल रहणु घुरिजनि जिन इहे क़ानून साज़ियूं कयूं? उहे आफ़ीसर, उहो अमलो छा बरक़रार रहे जिन इहे कमु कया? त असूली तौर ते ॾोही हीअ कोन्हे जंहिं समाज में असां रहूं था, उन में मुजरिम हीअ कोन्हे। हिननि कोन चयो हो त असांखे पब्लिक सर्विस कमीशन जे वसीले न, पर IBA जे वसीले असांखे सिलेक्ट कयो वञे, कॾहिं बि न। त लिहाज़ा जिन इहा पॉलिसी ठाही हुई, उन्हनि पॉलिसी मेकर्स खे त अञा बि वधीक कड़ी खां कड़ी सज़ा ॾिनी वञे। जेकॾहिं ईअं कयो थो वञे त पोइ आउं बरमला चवां थो त भले हिननि खे कढियो वञे। जेकॾहिं ईअं नाहे, ईअं नथो करे सघिजे, त ॿेली हीअ उस्ताद आहिनि ऐं हिननि उस्तादनि महिनत कई आहे, पंहिंजा स्कूल सुधारिया आहिनि। सो हिननि खे असेंबली जे बिल जे वसीले हिननि खे जेको आहे सो कारकर्दगीअ जे बुनियाद ते हिननि खे रेगुलराइज़ कयो वञे ऐं आईंदा जे लाइ क़ानूननि ते सख़्तु अमल कयो वञे ऐं पॉलिसी जेके मेकर्स आहिनि उहे अहिड़ा हुजनि जेके क़ानूनी, जिन खे क़ानूननि जी ख़बर हुजे, जेके अन ॾेई न पढ़िया हुजनि, जेके जदी पुश्ती बादशाह न थिया हुजनि, जेके ॾेढ होशियार दानेश्वर न हुजनि। तव्हांजी महिरबानी।